Biology class now, chapter 4, lesson 3, development of cell theory. जीव गरड़े जे नज़रे जी इर्तका। आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजुल चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कहा। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे हिस्ट्री ऑफ द डेवलपमेंट ऑफ सेल थियरी, जीव गरड़े जी नज़रे जी इर्तकाई तारीख़। हिस्ट्री ऑफ द डेवलपमेंट ऑफ सेल थियरी, जीव गरड़े जी नज़रियाई तरक़ीअ जी तारीख़। जीव गरड़े जो जेको नज़रियो आहे, सेल थियरी आहे, इहो त माइक्रोस्कोप ईजाद थियण खां पोइ वञी करे हिकिड़ी सूरत में आयो आहे ऐं उनजी पोइ वरी आहिस्ते आहिस्ते तरक़ी थी आहे। पर हिन खां अॻु लाज़मी तौर ते मुस्लमान साइंसदाननि जो दौरु आहे या यूनानी मुफ़क्किरनि जो दौरु आहे, त उन्हनि जो जानदार शयुनि जे बारे में हिकिड़ो ख़्यालु त आहे। उन्हनि कुझु थियरीज़, कुझु हिकिड़ा हाइपोथेसिस जेके आहिनि उहे त पेश कया आहिनि। थियरीज़ असां न चऊं, पर हिकिड़ा मफ़रूज़ा जेके आहिनि उहे जानदार शयुनि जे बारे में हुननि ॾिना आहिनि, जेके उन्हनि जे असास ताईं पहुचनि था। मिसाल जे तौर ते अरस्तू जेको आहे उन ॿूटनि ऐं जानवरनि खे अलॻि अलॻि करे विरहायो ऐं उनजो हुन बुनियादु रखियो हुयो मोशन, यानी लोकोमोशन, हरकत। हुन चयो त जानवर उहे उहे जानदार शयूं आहिनि जेकी हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं चुरपुर कंदियूं आहिनि, पर ॿूटा वरी उहे आहिनि जिन जे अंदरि लोकोमोशन कोन थींदी आहे, उन्हनि जे अंदरि हिकिड़ी लिकियल हरकत थींदी आहे। ऐं पोइ हिन वरी उन्हनि जे विच में हिकिड़ो हिकु जहिड़ाई वारो ख़्यालु पिणु पेश कयो त उन्हनि जे विच में का न का वरी हिकु जहिड़ाई पिणु आहे। इहो पोइ सवाल जी सूरत में वरी अॻिते वधियो आहे त छा ॿूटनि ऐं जानवरनि जे विच में बनावत जे लिहाज़ खां का हिकु जहिड़ाई आहे? छा बुनियादी तौरु सभु जानदार हिकु जहिड़े निकनि मां ठहियल आहिनि? इहे सवाल वरी पोइ पैदा थिया आहिनि। सो एंशियंट ग्रीक्स were the first to make comprehensive attempts to organize the data of the natural world. क़दीम यूनानियुनि इहा पहिरियां कोशिशि कई त फितरी दुनिया में मौजूदु जेके शयूं आहिनि उन्हनि खे का तरतीब ॾिजे। ऐं अरस्तू सभ खां पहिरियां मुनज़िम मुशाहिदो पेश कयो, जंहिंमें हिन ख़्याल खे हथी मिली त जानवरनि ऐं ॿूटनि में कुझु हिकु जहिड़ायूं पिणु आहिनि। ऐं पोइ इहे सवाल पैदा थिया त हिकु जहिड़ायूं कहिड़ियूं आहिनि। इन्हनि सवालनि जा जवाब पोइ 17वीं सदी में असांखे वञी करे मिलिया आहिनि, जॾहिं खुर्दबीन ईजाद थी आहे। पहिरियां इन्हनि सवालनि जा जवाब त इन्हनि जानदारनि जे विच में हिकु जहिड़ायूं कहिड़ियूं आहिनि, उन जा जवाब जेके हुया उहे कोन हुया। पोइ खुर्दबीनी खां पोइ वञी करे असांखे हिकिड़ो राज़ खुलियो आहे, उहो इहो आहे त सभई जेके जानदार शयूं आहिनि उन्हनि में इहा हिकु जहिड़ाई आहे त सभिनी जो फंक्शनल ऐं स्ट्रक्चरल यूनिट जेको आहे उहो जीव घरड़ो आहे। छो माइक्रोस्कोप ऐं उन खां पोइ सेल खां पोइ ते उन जे ईजाद थियण खां पोइ ते उन जे मिलण खां पोइ ते असांखे वरी पोइ सेल थियरी मिली आहे। उहा सेल थियरी ठही आहे मुख़्तलिफ़ साइंसदाननि जी कोशिशुनि सां। उहे साइंसदाननि जूं कोशिशूं जीअं 1665 में रॉबर्ट हुक आहे, उन सेल डिस्कवर कयो आहे। वरी पोइ 1670 में एंटोन वान लियोन हुक आहे, जंहिं लिविंग सेल्स जो मुशाहिदो कयो आहे पहिरियों भेरो। वरी इन ई एंटोन वान लियोन हुक जेको आहे मिनिएचर एनिमल्स, प्रोटोज़ुआ वग़ैरह जो मुशाहिदो कयो आहे। ईअं पोइ सेल थियरी डेवलप थियणु शुरू थी आहे। मुख़्तलिफ़ साइंसदाननि जा मुशाहिदा, उन्हनि जा बयान, उहे गॾु थी ऐं पोइ हिकिड़ी सेल थियरी जेका आहे उहा ठही आहे। सो असां सभ खां पहिरियां 1665 में रॉबर्ट हुक जे कम सां जेकर शुरूआत कयूं। 1665 धारे सेल वाज फर्स्ट ऑब्जर्व्ड बाय रॉबर्ट हुक, एन इंग्लिश साइंटिस्ट। रॉबर्ट हुक हिकु अंग्रेज साइंसदान जंहिं पहिरियों भेरो सेल यानी हिकु जीव घरड़े जो मुशाहिदो कयो। He discovered a honeycomb-like structure in a cork slice using a primitive compound microscope. हिन हिकिड़ी अवाइली कंपाउंड माइक्रोस्कोप जी मदद सां कॉर्क जी टुकड़े जो मुशाहिदो कयो ऐं उन में माखी जे मानारनि जहिड़नि खाननि खे ॾिठो, जिन खे हिन सेल जो नालो ॾिनो। He only saw cell walls as this was dead tissue.
हिन खे सिर्फ़ु सेल वॉल्स नज़र आयूं, छो त इहो जेको हिन कॉर्क जेको ॿूटो हुयो उनजो टिश्यू इस्तेमालु कयो उहो डेड हुयो। He coined the term cell for these individual compartments he saw. हिन जेके इहे खाना ॾिठा उन्हनि खे हिन सेल जो नालो ॾिनो। असल में हिन सेल जो नालो उन्हनि खे इन लाइ ॾिनो त जेकी मॉन्क्स थींदा आहिनि या बाबा थींदा आहिनि उहे अहिड़नि हिकिड़नि खाननि में घरनि में रहंदा हुया। उन्हनि जी रहाइश वारा नंढड़ा कमरा हूंदा हुआ जिन खे हू पंहिंजी ॿोली में सेल्यूला सॾींदा हुया। तंहिं करे जानदार शयुनि में नज़र ईंदड़ खाननि खे पिणु रॉबर्ट हिकु सेल जो नालो ॾिनो, यानी खानो या घरड़ो। पोइ 1670 में फर्स्ट लिविंग सेल्स वर सीन बाय एंटोन वान लियोनहुक। हिकिड़ो ज़िंदा जीवघरड़े जो मुशाहिदो 1670 धारे एंटोन वान लियोनहुक कयो। हीउ हिकिड़ो डच बायोलॉजिस्ट हुयो। हिन छा कयो त तलाउ जो पाणी खणी उन सैंपल खे हिन खूरदबीनी जे अंदरि ॾिठो त उन तलाउ जे पाणी में हिनखे जहिड़ा जाॻंदा जीवघरड़ा जेके आहिनि उहे नज़र आया। एंटोन वान लियोनहुक जो नालो या उनजी जेकर तव्हां हिस्ट्री ॾिसो त तव्हां हैरान थी वेंदव जो हुन का बि शइ कोन छॾी जंहिंजो हिन खूरदबीनी ते मुशाहिदो न कयो हुजे। हिन पंहिंजी पिक वात मां पाणी कढी हुनजो मुशाहिदो कयईं ऐं पंहिंजो यूरिन जेको आहे पेशाब सैंपल उहे खणी करे हिन ॾिठा। स्पर्म जो बि हिन मुशाहिदो कयो। हिन बैक्टीरिया ऐं प्रोटोज़ुआ जो मुशाहिदो पिणु कयो ऐं हुननि खूरदबीनी जानदारनि खे हिन एनिमैल्क्यूल जो नालो ॾिनो हुयो। 1683 धारे Anton van Leeuwenhoek made several more discoveries on a microscopic level, eventually publishing a letter to the Royal Society in which he included detailed drawings of what he saw. एंटोन वान लियोनहुक खुर्दबीनी वसीले अञा 1683 धारे वसी तहक़ीक़ कई ऐं आख़िरकार हिन रॉयल सोसाइटी ऑफ साइंस खे ख़त पिणु लिखियो ऐं उन ख़त में हिन जेको कुझु ऑब्ज़र्व कयो उन्हनि सभिनी मुशाहिदनि जूं ड्राइंग्स उन्हनि जा खाका ठाहे रॉयल सोसाइटी साइंस ने मोकिले छॾिया। Among these was the first protozoa and bacteria discovered. हिन जेके खाका मोकिलिया उन्हनि मंझि प्रोटोज़ुआ ऐं बैक्टीरिया जूं तस्वीरूं पिणु हुयूं। हिन तमामु वसी तहक़ीक़ कई खुर्दबीनीअ वसीले। इहा ॻाल्हि जेका आहे तव्हां जेकॾहिं खुर्दबीनी जी तारीख़ ॾिसो त हुन में एंटोन वान लियोनहुक जा तजुर्बा तमामु घणा आहिनि। हिन जो कमु एतिरो खुर्दबीनीअ ते वधियो जो अॻिते हली करे ऐं वान लियोनहुक खे फादर ऑफ माइक्रोबायोलॉजी जो लक़ब पिणु मिलियो हुयो। सो प्रोटोज़ुआ ऐं बैक्टीरिया जी डिस्कवरी पिणु एंटोन वान लियोनहुक ॾांहुं वञे थी। 1833 धारे रॉबर्ट ब्राउन असल में हिकिड़े गुल जे जीवघरड़नि जो मुशाहिदो पियो कयो। उन में हिन गुल जे जेके जीवघरड़ा आहिनि उन्हनि जे अंदरि गैर शफ़ाफ़ जिस्म ॾिठा जंहिंखे हिन मर्कज़ जो न्यूक्लियस जो नालो ॾिनो। ब्राउन जी हिन दरियाफ़्त सेल थियरी में तमामु वॾी मदद कई। हिन मालिक्यूल सतह ते थींदड़ हरकत जा पिणु मुशाहिदा कया जंहिं सबबु अॻिते हली करे ब्राउनियन मूवमेंट जेका आहे उहा पिणु दरियाफ़्त थी। द सेंटर ऑफ द सेल वॉज सीन बाय रॉबर्ट ब्राउन, एन इंग्लिश बॉटनिस्ट डिस्कवर्ड द न्यूक्लियस इन प्लांट सेल्स। जीवघरड़नि जो जेको मर्कज़ आहे उनजो मुशाहिदो रॉबर्ट ब्राउन कयो। ॿूटनि जे जीवघरड़े में हिन मर्कज़ ॻोल्हे लधो। In 1839, Theodor Schwann, a German botanist, reached the conclusion that not only plants but animal tissue as well as is composed of cells. Theodor Schwann नाले जर्मन बोटनिस्ट इन नतीजे ते पहुतो त न रुॻो ॿूटा पर जानवर पिणु जीवघरड़नि जा ठहियल आहिनि। श्वान जेको हुयो उहो पाण हिकिड़ो ज़ूलॉजिस्ट हुयो ऐं हिन सां गॾु हिकिड़ो वरी ॿियो बोटनिस्ट जेको श्लाइडन आहे उहो पिणु गॾु कमु कंदो हो। सो थियोडर श्वान ऐं श्लाइडन ॿिन्ही गॾिजी करे सेल थियरी पेश कई। हिननि अबायोजीनेसिस वारो नज़रियो पेश कयो हुयो, यानी जेकी जानदार शयूं आहिनि उहे गैर जानदार शयुनि मां पैदा थियनि थियूं। पुराणा जेके बायोलॉजी जा किताब आहिनि उन्हनि में इहो नज़रियो बायोजीनेसिस ऐं अबायोजीनेसिस ॿई मौजूदु आहिनि। अबायोजीनेसिस जो नज़रियो जेको आहे उहो अॻिते हली करे ऐं रद्द थियो ऐं जीवघरड़नि लाइ इहो तस्लीम कयो वियो त जीवघरड़ा अॻ में मौजूदु जीवघरड़नि मंझां ई पैदा थींदा आहिनि। 1839
This ended debates that plants and animals were fundamentally different in structure. हाणे जॾहिं इहे मफ़रूज़ा पेश थिया त न रुॻो ॿूटा पर जानवर पिणु जीव गणनि में जाई ठहियल आहिनि त पोइ इन्हनि मफ़रूज़नि इन बहस खे ख़तमु कयो त जानवर ऐं ॿूटा स्ट्रक्चरली हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थियनि था. He also pulled together and organized previous statements on cells into one theory which states इन छा कयो थियोडर शॉन छा कयो त जीव गणनि ते पुराणनि मफ़रूज़नि खे गॾाए सेल थेरी जी सूरत में पेश कयो ऐं हिन चयो त cells are organisms and all organisms consist of one or more cells. हिन इहा ॻाल्हि कई त जीव गणा पाण जानदार जिस्म आहिनि ऐं समूरा जानदार जीव गणनि मां ई ठहियल आहिनि. पोइ उहे जानदार जेके आहिनि यूनिसेल्युलर बि थी सघनि था, वन सेल ते मुश्तमिल हुजनि, या उहे घणनि सेलनि ते मुश्तमिल यानी मल्टी सेल्युलर जानदार पिणु थी सघनि था. नंबर ॿी पॉइंट हिन पेश कई द सेल इज़ द बेसिक स्ट्रक्चर यूनिट फॉर ऑल ऑर्गेनिजम्स. जीव गणो सभिनी जानदार शयुनि जो बनावती एको हूंदो आहे. ऐं हिन टी ॻाल्हि जो पिणु इज़ाफ़ो कयो त जीव गणा अॻु मौजूदु जीव गणनि मां ई पैदा थींदा आहिनि. हाणे असां हिन अमल खे सेल साइकिल ऐं सेल डिवीजन में पढ़ंदा आहियूं, जिते असांखे इहो पिणु मालूम थियो त कुझु जीव गणा अहिड़ा बि आहिनि जेके डिवाइड न आहिनि थींदा. मिसाल जे तौर ते तंती जीव गणा जेकी ॼमंदा आहिनि ऐं पंहिंजी लाइफ पूरी करे उहे पोइ डिस्ट्रॉय थींदा आहिनि, या उन्हनि जा सेल पार्ट्स जेके आहिनि उहे ॿियनि वरी जीव गणनि में इस्तेमालु थींदा आहिनि. Where does life come from? Albrecht von Roeliker discovered that sperm and eggs are also cells. Albrecht von Roeliker sex cells sperm ऐं egg लाइ दरियाफ़्त कयो त इहे पिणु जीव गणा आहिनि. हाणे इहे ई उहे जीव गणा आहिनि जितां हयाती ॿी हयातीअ जी सूरत वठंदी आहे. रुडोल्फ अल्बर्ट हिकिड़ो साइंसदान हुयो, हुन इहो दरियाफ़्त कयो त स्पर्म जेको आहे उहो पैरासाइट कोन्हे को, पर मोटाइल जीव गणो आहे, हरकत कंदड़ जीव गणो आहे. ऐं एग पिणु जीव गणो आहे, जन खे असीं हाणे जर्म सेल्स सॾूं था. एग ऐं स्पर्म खे गॾाए करे हाणे असां चवंदा आहियूं सेक्स सेल्स या जर्म सेल्स. रुडोल्फ जी इन दरियाफ़्त मां सेल थियरी में इहा तरक़ी आई, हिकिड़ी पॉइंट शामिल थी त जीव गणा जीव गणनि मां ई पैदा थींदा आहिनि. ऐं इहो पिणु वाज़े थियो त जीव गणनि जो मर्कज़ हेरिडिटी यानी विरासत जी कुंजी आहे. 1845 में Carl Heinrich Braun reworked on the cell theory, calling cells the basic unit of life. कार्ल हेनरिच ब्राउन सेल थियरीअ ते नए सिरे सां कमु कयो ऐं हिन इहो स्टेटमेंट ॾिनो त जीव गणा हयातीअ जा बुनियादी एका आहिनि. 1855 धारे third part to the cell theory added by Rudolf Virchow, a German physiologist, physician, pathologist. 1855 धारे रुडोल्फ विर्चो सेल थियरीअ में टियों हिसो शामिल कयो. रुडोल्फ विर्चो जर्मन फिजियोलॉजिस्ट, फिजिशियन ऐं पैथोलॉजिस्ट हुयो. एडिड दैट सेल इज़ नॉट अ डिनोवो स्ट्रक्चर. हिन इहा ॻाल्हि शामिल कई त जीव गणो जेको आहे उहो डिनोवो स्ट्रक्चर कोन्हे को, का नए सिर बनावट कोन्हे का जेका पंहिंजो पाण थी ठहे. This translates means that all cells develop only from existing cells. हिन इहा ॻाल्हि कई त इहो जीव गणो जेको आहे ट्रांसलेट थींदो आहे, यानी अॻियनि मौजूदु जीव गणनि मंझां ई इहो पैदा थींदो आहे. इहो पाण जेको आहे डेवलप थिए थो, जीअं तव्हां सेल साइकिल में पढ़ियो आहे, माइटोसिस में पढ़ियो आहे, मियोसिस में पढ़ियो आहे. 1862 धारे लुइस पास्चर नाले हिकिड़ो ॿियो साइंसदान हुयो. हुन वरी इन ॻाल्हि जा तजुर्बाती सबूत पिणु ॾिना. फ्रेंच बायोलॉजिस्ट ऐं माइक्रोबायोलॉजिस्ट ऐं केमिस्ट हुयो. लुइस पास्चर छा कयो, जो हुन कल्चर जेके आहिनि माइक्रो ऑर्गेनिज़म्स जा उहे तयारु कया. कल्चर तयारु करण मां मुराद इहा आहे त हुन छा कयो त खोराक खणी करे हिकिड़नि तमामु नंढड़नि थांवनि में जेको आहे उहे रखियूं ऐं उते हुन बैक्टीरिया जी ग्रोथ कराई. हुन में इहो ॾसियो त ॾिसो कुझु बैक्टीरिया मौजूदु हुया, पर उन्हनि खे खाद खुराक मिली त उन्हनि बैक्टीरियाज़ मंझां ॿिया बैक्टीरिया कीअं तमामु घणी मिक़दार में पैदा थी विया आहिनि. सो लुइस पास्चर हिन ॻाल्हि जी साबिती ॾिनी, तजुर्बाती साबिती ॾिनी त जीव गणा ॿियनि जीव गणनि मंझां ई पैदा थींदा आहिनि. असांजो अॼोको लेक्चर सेल थियरी, उनजी हिस्ट्री ऐं उनजी डेवलपमेंट जे तारुफ़ सां गॾु
हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।